सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात पई आहे। कराची, हैदराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो। थर में विझ किरण सबबि नीगरी समेत 4 ॼणा फौत थी विया आहिनि। मौसमियात खाते सूमर ताईं बरसात जारी रहण जी अॻकथी कई आहे। कराची जे सदर क्लिफ्टन, नाज़माबाद, मलीर यूनिवर्सिटी एयरपोर्ट, मलीर हाल्ट, शाह फैसल कॉलोनी, नुमाइश चौरंगी, गुलशन हदीद, नाज़माबाद, लांढी ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े सां तेज़ बरसात पई। गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, फेडरल बी एरिया, लियाकताबाद, अब्दुल्ला हारून रोड साइड एरिया, शाह लतीफ़ टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वसकारो थियो। बरसात दौरान मुख़्तलिफ़ रस्तनि ते पाणी भीजी वियो। हैदराबाद में कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद समेत शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात पई, जंहिं सबबि रोड रस्तनि ते पाणी भीजी वियो। हैदराबाद में बरसात दौरान बिजली जा 190 फीडर ट्रिप थी विया, जंहिं करे शहर जे अक्सर इलाइक़नि में बिजली जी फरहमी मुअतल थी वई। मीरपुर ख़ास, ठट्टो, दादू, नौशेरो, फेरोज़, उमरकोट, टंडवाला, आयार, चंबड़ ऐं ॿियनि शहरनि में बि बरसात पई आहे। मोरो, कंडियारो, ठारूशाह, बांसेदाबाद, टल्टी, खुदाबाद, खिपरो, सिठार, जाखान वाहण, हिंगोरजा, अहमदपुर, पिथौरो, सगियूं, पीर जोगोट, हालाणी ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। होरां थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विझ किरण सबबि नींगरी समेत 4 ॼणा सड़ी फौत थी विया। पिठी जे ॻोठ ढाकणो में 8 वरियनि जी नेमत ऐं ॻोठ भरजांडो पार में विझ किरण सबबि 22 वरियनि जो ताराचंद भील फौत थी वियो। ॻोठ डोड़ी में विझ किरण सबबि 40 वरियनि जो पांचो ऐं संदसि 5 वरियनि जो पुटु चतरो सड़ी फौत थी विया। राहेली में विझ किरण सबबि 5 वरियनि जी अस्मा फौत थी वई, जॾहिं त संदसि भेण यास्मीना सख़्त ज़ख़्मी थी पई। ॿिए तरफ़ मौसमियात खाते पारां सिंध में सूमर ताईं बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी रहण जी अॻकथी कई आहे।